सिंध हुकूमत शहीद बेनज़ीराबाद, सांगड़, गोलारची ऐं सिजावल में जैली ज़री दवाउनि ऐं भाण विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ वॾो क्रैकडाउन कंदे 5318 जाली ज़री मसनूआत जूं बोरियूं हथ कयूं आहिनि। सिंध जे ज़राअत वारे वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर जे ख़ासि हिदायतुनि ते ज़राअत खाते जी सूबाई टीम कार्रवाई कंदे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां ज़रई दवाउनि ऐं भाण जा 59 शकी नमूना हासिल करे तजर्बे लाइ लेबॉरेटरी मोकिलिया आहिनि। ज़राअत खाते तर्जुमान मूजिबि इन्हनि कार्रवाइयुनि जो मक़सदु हारियुनि खे जाली ऐं गैर मयारी ज़रई शयुनि जे नुक़सान खां बचाइणु आहे। तर्जुमान ॿुधायो त सिजावल में गैर रजिस्टर्ड डीलर जी दुकान तां हापो ग्रेट जूं 400 बोरियूं ऐं वर्टाको ज़रई शयुनि जूं 8 बोरियूं हथ कयूं आहिनि, जॾहिं त गोलारची जे इलाइक़े शहीद फाज़िल राऊ ऐं FFC यूनाइटेड प्राइवेट लिमिटेड जूं हज़ारे शकी बोरियूं हथ कयूं, जंहिं में 1000 जाली फर्टिला ग्रेन्यूअल जूं बोरियूं बि शामिल आहिनि। ज़राअत खाते तर्जुमान इमरान अली मूजिबि सांगड़ ऐं शहीद बेनज़ीराबाद में भाण ऐं जीत मार दवाउनि जा 40 खां वधीक नमूना हासिल कया विया आहिनि, जिन खे तजर्बे लाइ लेबॉरेटरी मोकिलियो वियो आहे। ज़राअत वारे सूबाई वज़ीर सरदार मोहम्मद बख्श महर चयो त जाली ऐं गैर मयारी दवाऊं विकिरो करण में मुलविस माण्हुनि ख़िलाफ़ सख़्त कानूनी कार्रवाई कई वञे त जीअं सूबे जे हारियुनि जो माशी तहफ़ुज़ यकीनी बणाए सघिजे। ज़राअत खाते जी तर्जुमान वधीक ॿुधायो त हथ कयल समूरियूं जाली ज़रई दवाऊं जानवरनि जे फसल मां जीतनि जे ख़ात्मे लाइ इस्तेमाल थी रहियूं हुयूं।